अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 जून संडे। सुबुह जा थिया आहिनि 11:15 ऐं मां कुझु कपिड़ा धोई विधा आहिनि छो त असांखे हिन महिल ॿाहिरि बि वञिणो आहे संडे बाज़ार, तंहिंजे करे सवेरे सवेरे सभु कमु करे छॾिया आहिनि। एज़ यूजुअल संडे ते थोरी एक्स्ट्रा निंड बि कई ऐं नाश्तो वाश्तो करे कपिड़ा धोई हाणे मां वांदी आहियां। संडे बाज़ार वेंदासीं, कुझु ॿियो बि तव्हां सां शेयर कयां। हे कल्ह वारो सामान पैक करे रखियो आहे ऐं अञा हाणे बि वेंदासीं त कुझु न कुझु शयूं वठी ईंदासीं। पोइ ॾिसूं था त हिन में छा छा थो विझूं। हिकु ॿ सूट त मां ज़रूरु विझंदमि ऐं कूलर बि सोचियो आहे वठी अचां छो त गर्मी जी मौसम आहे। ऐं उनखां अलावा ही कुझु कपिड़ा आहिनि जेके पहिरियों खां ई मूंखे चैरिटी में मिलिया हुआ ऐं मां कंहिं मुनासिबु टाइम जे लाइ रखी छॾिया, इस्तेमालु कंदमि। ही हिकिड़ो रओ आयो हो जेको मूंखे ॾाढो सुठो लॻो हो ऐं बेस्ट कंडीशन में हुई हिन जी, छो त अहिड़ा जेके आहिनि कपिड़ा घर में त पाइबा न आहिनि, त ॾाढो मूंखे सुठो लॻो, मां रखी छॾियो। हिन ते मां अॼु हिकिड़ो सूट वठी ईंदमि, प्लेन या बनारसी या ॾिसां थी कहिड़ो। ऐं हीअ वरी कंहिं ॿिए हंधां कुझु कपिड़ा आया हुआ त हीअ सभु शलवारनि जा पीसिस आहिनि। हीअ 3 त सलवार जा पीसिस आहिनि, हीअ हिकिड़ो शर्ट पीस आहे या सूट आहे, ॾिसां थी सूट थो लॻे त हिननि प्लेन वारनि ते बि मां रओ ऐं कमीसूं वठी ईंदमि। ऐं हिन ते ॾिसां थी अगरि हे पूरो सूट आहे त हिन जे लाइ रओ वठी ईंदमि ऐं अगरि हीअ शर्ट आहे लॻे सूट थो त पोइ हिन जे लाइ सलवार ऐं रओ ॿई वठी ईंदमि। सो हीअ कुझु कपिड़ा सुठा बेस्ट कपिड़ा आहिनि, पयल आहिनि मां वटि, त मां चाहियां थी इहे यूज़ थी वञनि। कुझु इन मां हुन छोकिरीअ ॾे मोकिलींदमि जंहिंजी अॼु मां ख़ासि तौर ते शॉपिंग करण थी वञा, ऐं इन्हनि मां कुझु मां हिन छोकिरीअ खे बि ॾींदमि जंहिंजो मां सामान पैक करे रखियो आहे। सो थोरी देरि खां पोइ असां निकिरंदासीं, अञा त 11:15 थिया आहिनि त पूरो बाज़ार खुलियो बि न हूंदो। 11:15 थिया आहिनि, असां निकिता आहियूं ॿाहिरि। कपिड़नि जी थैली मुंहिंजे हथ में आहे, इंतिहाई शदीद उस आहे ऐं सुबुह जो न्यूज़ में ॿुधमि त राति जो कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बारिश थी हुई, यानी बूंदाबांदी, पर असां वटि कोन थी। असां ओड़ा जोड़ा आहियूं, जीअं आहियूं, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सो हलूं था बाज़ार। असां अची विया आहियूं वापसि, वियासीं ऐं उन ई रिक्शा में वेही वापसि अची वियासीं छो त संडे बाज़ार बंदि हुई ऐं हर हंधि बंदि हूंदी। रिक्शा वारे खां पुछियो बि त उन चयो त मां उन पासे न वियो आहियां, इन करे मूंखे ख़बर न आहे। सो असांजो कोई कमु न थियो, असां किरायो ख़र्चु करे मोटी आयासीं ऐं जंहिं छोकिरीअ जो इहे सामान मां रखियो आहे इन जे नसीब में कुझु ॿियो एक्स्ट्रा न हुयो, न त मां अॼु वठी अचां हा त मां हिन में ॿियूं बि शयूं ऐड कयांसि हा, सो उहो न थी सघियो। ख़ैर आहे, का ॻाल्हि न आहे। 12:30 थी चुका आहिनि ऐं हिते मां सुबुह खां ई लूणक बॉइल थियल कढी रखी ऐं चिकन बि कढी रखियो। सो हाणे मां पचाईंदमि लूणक ऐं चिकन जो ॿोल। मुंहिंजो हे मज़ेदार जेको आहे लूणक ऐं चिकन तयारु आहे तक़रीबन। हिते मां मानी पचाइण जी तयारी कई आहे ऐं जेकॾहिं हीअ तव्हांखे रेसिपी मुंहिंजी ॾिसणी हुजे त कुल्फ़ा चिकन बाय नसरीन वफ़ाई, तव्हां इहो लिखंदव यूट्यूब ते त तव्हांखे मिली वेंदी, ऐं लूणक चिकन बि लिखंदव त मिली वेंदी। सो बहरहाल हाणे असां कंदासीं लंच, मानी पचंदी, उनखां पोइ खाई पी रेस्ट करणु लाज़मी आहे। 5 थियण वारा आहिनि, मां किचन में अची वई आहियां। हे असांजो मंझंदि वारो ॿोड़ बचियल आहे त इहो ई राति जो चांवरनि सां माए सुराण खाईंदासीं, प्लस अंब। ऐं अंब त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां थोरो ई खाईंदी आहियां, मूंखे घणो खाइणु मना आहे। ऐं हीअ सयूं बचियल पयूं आहिनि, ईद खां ई बचियल आहिनि मुंहिंजे ख़्याल में, शीर खुरमो ठाहियो त बची पियूं, त इहे मां हाणे पचाइण वारी आहियां। छो त अगरि हिकु त पयूं हूंदियूं त ख़राबु थी वेंदियूं, पारू माना बासी ऐं पारू थियूं ऐं उन में पुराणे जी हिकिड़ी स्मेल थी वेंदी आहे, ऐं ॿियो त अगरि पचंदियूं त खाइजी वेंदियूं। सो तमामु घटि मिठो करे मां हिननि खे हिन महिल खीर में पचायां थी। सो इहे सयूं मुंहिंजूं तयारु थी वियूं आहिनि, थोरियूं छिडियूं ई छॾींदमि त रखण सां जीअं थधियूं थींदियूं त वरी घाटियूं थी वेंदियूं। हाणे पची वियूं त खाइजी वेंदियूं। कम वारी मासी बि ईंदी सुभाणे त उनखे बि थी ॾेई सघां, खोड़ ॾींहं मां बि खाईंदमि ऐं सुराण बि आहे माशाल्लाह। सो रेडी हिननि खे छॾे थी वञा हिते त ही ठरंदियूं रहंदियूं। इन एतिरी कुकिंग में हाल बुरो थी वियो मुंहिंजो, सफ़ा पघिरजी वई आहियां। सो हाणे थोरी देरि जे लाइ वरी एॾो रेस्ट करे वई आहियां, वरी हाणे थोरो रेस्ट कंदमि। 6:30 थिया आहिनि, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती, थोरी सयूं टेस्ट कयमि ऐं हाणे मां चयुमि त कुझु ॻोल्हियां पई कबट में त हिन किताब ते नज़र पई, मां सोचियो इहो तव्हां सां मां शेयर कयां। ऐं ॿी ॻाल्हि त असांजे लाइ किताब ई असांजो सभु कुझु आहिनि, हे असांजो ख़ज़ानो आहे, हे असांजा ज़ेवर आहिनि, हे असांजी सुञाणप आहिनि, हे असांजो सभु कुझु आहिनि। हिन किताब में छा ख़ासि ॻाल्हि आहे इहो मां तव्हां सां शेयर कयां थी। हीअ आहे हिकिड़ो सिंधी इस्तिलाहनि जो किताबु। इस्तिलाह छा हूंदा आहिनि? इस्तिलाह हूंदा आहिनि कुझु लफ़्ज़नि जा मजमूआ, कुझु जुमिला
जुमला कंप्लीट बि न हूंदा आहिनि, उहे कुझु लफ़्ज़नि जा मजमूआ ई हूंदा आहिनि जिन जी ज़ाहिरी माना हिकिड़ी हूंदी आहे ऐं उन जी असली माना ॿी हूंदी आहे। ठीकु आहे। सो ही हिन ते मुंहिंजे हस्बैंड जो नालो लिखियलु आहे। तमामु तमामु पुराणो किताबु आहे, असां वटि इलाही अरसे खां आहे ऐं हीअ किताबु नंबर 37 आहे असांजो। ठीकु आहे। हिन महिल असां वटि 4000 खां मथे किताब आहिनि, त हीअ किताबु नंबर 37 त अंदाज़ो कयो। हीअ आहे इस्तिलाहनि जो किताबु, हिन जो नालो आहे सिंधी ॿोलीअ जी सूंहं। तव्हां मां जेके सिंधी पढ़ी सघनि था उहे सम्झी वेंदा। ऐं ख़ासि ॻाल्हि हिन किताब जी कहिड़ी आहे, तव्हां थोरो ॾिसो त सही। हिते अच्छा हिन में हीअं इस्तिलाह ॾिनल आहिनि ऐं हिननि जी माना ॾिनल आहे। मिसाल जे तौर ते पहिरियों इस्तिलाह लिखियलु आहे अलिफ बे न ॼाणणु। भाई हीअ त अलिफ बे कोन थो ॼाणे। अबोझ हुजणु, वेचारो, उहो वीचारो ॼाणी वाणी अलिफ बे बि कोन थो, सो ॿियनि सां विढ़े। ठीकु आहे। उबता टोपा ॾियणु, अढंगी रीत हलणु, पिणस जीअरे धंधो, मां नथी पढ़ी सघां, पिणस जीअरे धंधो चाक होसि, पर पोइ उबता टोपा ॾेई धंधो चट करे छॾी, माना अढंगी रीत हलणु। त ईअं हिन में बेहिसाब ई जेके आहिनि इस्तिलाह आहिनि ऐं उन्हनि जूं मानाऊं बि आहिनि। ऐं हीअ छा आहे, हीअ आहे मुंहिंजो कोई आहा यूनिवर्सिटी ऑफ सिंध मुंहिंजी स्लिप आहे हिकिड़ी इम्तिहान जी, माशा अल्लाह हिन में पई आहे। बहरहाल सॼी उमिरि पढ़ंदी रही आहियां, अल्हम्दुलिल्लाह। ठीकु आहे। अञा हलो हीअ ॻाल्हि त थी वई, हे इस्तिलाह आहिनि, हे हिननि जूं मानाऊं आहिनि। वरी हर इस्तिलाह सां हिकिड़ो जुमिलो बि लिखियलु आहे त जीअं अञा वधीक सम्झ में अचे। तारीख़ ॾिसो हिन जी 17 फेब्रुआरी 1910। माय गॉड, हे 111 साल पुराणो किताबु आहे। हे किताब, हे असांजे ख़ज़ाने मां हे हिकिड़ो ज़ेवर, हे हिकिड़ो मां चवां हीरो, हे 111 साल पुराणो आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे। ऐं लिखियो ऐं जमा कंहिं कयो आहे, सिहेड़ियो कंहिं आहे, घनश्याम दास रामन दास। उन ज़माने में हे हिंदुस्तान पाकिस्तान हिते हुयो ऐं लिख पढ़ जो जेको घणो कमु हूंदो, पब्लिकेशन्स जेके घणियूं हूंदियूं, उहे जेके हिंदू सिंधी कंदा हुया उहे हलिया विया, सभु कुझु खणी विया। ऐं हिते पब्लिशर जो बि नालो आहे। एंड में हिन में ॾिनल आहे भुलनामो। भुलनामो जो मतिलबु आहे त किथे किथे हिन किताब में का प्रिंटिंग मिस्टेक आहे त उहे वरी हिननि सही करे हिते ॿुधायूं आहिनि त हे फलाणे हंधि हीअ शइ ग़लति लिखियलु आहे, हाणे सही शइ हीअं थींदी। जीअं हिते ॾिसो सोझड़ो, त सही लफ़्ज़ आहे सोझरो। ठीकु आहे। घड़िजे, घिरजे, चेराइणु, चेड़ाइणु, त इहो हिननि करेक्शन्स बि कयूं आहिनि। ऐं पब्लिशर जो नालो लिखियलु आहे JB आडवाणी एंड कंपनी प्रिंटर्स। त मुंहिंजी दिलि चाहियो त हे एॾो आलीशान हिकिड़ो किताबु आहे, 111 साल पुराणो छपियल किताबु। पनो बि हिन जो तव्हां ॾिसो त ईअं मेरो थी वियो आहे, यानी वक़्त सां गॾु गॾु पुराणी शइ जो इहो रंग थी वेंदो आहे। ऐं हिन में हीअं अल्फ़ाबेटिकल जेको ऑडर में ॾिनल आहिनि पंहिंजो इस्तिलाह। पहिरियों अलिफ़ सां आहिनि, बे सां आहिनि, जीअं जीअं अलिफ़ बे आहे असांजी सिंधी, तीअं हिते ॾिसो हीअ थे सां आहिनि। ईअं अलॻि अलॻि मुख़्तलिफ़ जाइनि ते मुख़्तलिफ़। ठीकु आहे। सो मुंहिंजी दिलि चाहियो त हीअ मां तव्हां सां शेयर कयां। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। इश्क आहे किताबनि सां। बैत हिकिड़ो यादि, शेर यादि थो अचे, अलाए कंहिंजो आहे, पर मूंखे हमेशह खां वणंदो आहे। किताबनि सां आ दिलि मुंहिंजी कुतुब खाना वतन मुंहिंजो, किताबनि में दफ़न थींदुसि वर्क थींदा कफ़न मुंहिंजो। सो इहो मुंहिंजो फेवरेट हिकिड़ो शेर बि आहे। हिकिड़ी हीअ शइ बि तव्हां सां शेयर कयां, जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर्स आहियो उन्हनि खे यादि हूंदो त मां कुझु ठाहियां पई। ठीकु आहे न। पोइ मां हिनखे अध में छॾे ॾिनो, छो त मां वटां उहो मटीरियल ख़तमु थी वियो, अरेंज न पियो थिए। उहो हाणे थी वियो अरेंज काफ़ी ॾींहंनि खां, सो मूंखे टाइम न पियो मिले। हाणे मां हे कढियो आहे त मां राति जो जॾहिं TV ॾिसंदी आहियां वेही, या सुबुह सवेर जंहिं महिल मासी कमु कंदी आहे त मां वेठी हूंदी आहियां उते सुपरविज़न जे लाइ, त मां हे पंहिंजो प्रोजेक्ट कंप्लीट कंदमि। ऐं फाइनली मां हिनजी वीडियो बि ठाहींदमि त हीअ आख़िर मां छा पई ठाहियां ऐं कंप्लीट थियण खां पोइ हिनजो कहिड़ो लुक ईंदो। त इहो बि अॼु मुंहिंजी दिलि चाहियो त जेको आहे मां शुरू कयां हाणे फ़िलहालु, छो त ॿियो हथ जो मूंखे कमु अहिड़ो को आहे कोन। त ज़रूरी हूंदो आहे मुंहिंजे लाइ त मां जॾहिं TV ॾिसणु वेहां त मुंहिंजे हथ में काई न काई शइ हुजे। सो हीअ मुंहिंजो ड्रामे जे या TV या न्यूज़ ॾिसण जे टाइम जो प्रोजेक्ट इनशाअल्लाह जीअं ई कंप्लीट थी वेंदो तीअं ई मां तव्हां सां शेयर बि कंदमि, हिन जी मां वीडियो बि ठाहींदमि त हे आख़िर कहिड़ी शइ आहे। सांझे जी निमाज़ जो टाइम थियण वारो आहे। अॼु कुझु सुस्ती तारी आहे, इन करे कचहरीअ खे अॼु छॾियूं था, छो त बसि ॾाढो सुस्तु ॾींहुं, ॾाढो लेज़ी गुज़रियो आहे। मां जेतिरे जोश ऐं वलवले में हुयमि सुबुह जो संडे बाज़ारि वञण खां पहिरियों,
त उतां ई ख़ाली हथे वापसीअ ते जेको आहे न सॼो मुंहिंजो जोश ख़तमु थी वियो। सो अॼु हिते ई मोकिलायूं था। अलाह सीना सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं। अलाह भाई।